सगियूं जी सरकारी सेहत मर्कज़ जे पार्क जी मालिकी न थी सघी। अस्पताल जी ख़ूबसूरतीअ लाइ पोखियल क़ीमती वण गुल ॿूटा पंहिंजी सूंहं विञाए वेठा। 1 महीने खां 11,000 जी तार किरियल जो कंहिं बि नोटिस न वरितो। बिजली गायब, पाणी वारो मोटर न हलण करे अस्पताल जा गुल ॿूटा सड़ी सुकी तबाह थी विया आहिनि। इंतज़ामिया खे आगाह कयो आहे। माली ग़ुलाम हैदर कुंभर जूं CNN न्यूज़ सां ॻाल्हियूं। इन मौक़े ते हुन वधीक चयो त अस्पताल जे ग्रेनरी लाइ राति ॾींहं महिनत कई आहे, पर 1 महीने जो वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर अस्पताल जी बिजली बहाल न थियण करे ॿूटनि खे पाणी नाहे मिली सघियो, जंहिं करे छबर ऐं ॿिया गुल ॿूटा सुकण सड़ण लॻा आहिनि। बिजली न हुअण करे सगियूं जो BHU सेंटर राति जे वक़्तु ऊंदाही में ॿुॾल हुजण करे मरीज़नि खे वॾनि ॾुखियाईनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। इलाइक़े जे समाजी अॻवाननि पारां मुतालबो कयो त सगियूं जो सरकारी सिहत मर्कज़ जंहिं बिजली बहाल कराए अंदर पोखियल वण ॿूटा तबाह थियण खां बचाया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची